हाफिज सगोरन जी मोहब्बत में हुंदो तो माण्हू हाफिज थी वेंदो, माण्हू इंजीनियर सां गॾु हूंदो त इंजीनियर थी वेंदो, जे डॉक्टर सां गॾु हूंदो त डॉक्टरी सिखंदो, अल्लाह सां गॾु हूंदो त अल्लाह जो रस्तो मिलंदो। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह न मिले, जो अल्लाह वाले हैं वो ही अल्लाह से मिला देते हैं। अनवर जमाली हाजिर कर दो, अल्लाह जी आबाद शाद रखंदुस। अनवर जमाली आहे के जीतर कराइस काल वारो साईं मुबारक दी अनवर जमाली है कबर जी सुभान अल्लाह वफात जो जहाड़ो जडे हजरत सुनो अबू बकर सिद्दीक सरकार मुझे हिने तवज्जो कजो 11 मिनट मिलिया न सांगे बस मां अदीब कदो भी जाने मुझे खुसूसी खिताब आ उते मां अदला कंदो बदल आई गोठ जो सही वडेरो बैठो हाजी सईद खान जमाली जी आ गई दिल खोले चो सुभान अल्लाह या आलिम सगोरा जामा बिठा जडे हजरत अबू बकर सिद्दीक मुझे महबूब सा गार में भी गड हो अज मजार में भी गड सुभान अल्लाह रियादुल जन्नत जो गेट आ उन जे पहाड़ियों पट्टी लगल आ जेके हाजी साहब यार उन्हनि खे सॼी ख़बर आ जे तवज्जो करे ॾिसंदा त उन ते लिखियल आ मा बैन बैती व मिन मकाम रब्बही जन्नतान। रब जो फरमाए जेको मुखो खौफ खाइंदो ब जन्नत ॾींदो मां लिखियल सुभान अल्लाह चओ। हिक त जन्नत उम्मीद आ मुस्तफा दस्तगीरो सदको रब ॾींदो, ॿी जन्नत जेको खणी तशरीफ फरमा मुंहिंजो महबूब मुस्तफा थियो ऐं उन जी तस्दीक हजरत अबू बकर सिद्दीक कई। दिल खोले चो सुभान अल्लाह, गुलाम फकीर सुभान अल्लाह चओ। जॾहिं हजरत अबू बकर सिद्दीक जी वफ़ात जो टाइम करीब थियो किताब लिखंदा त जॾहिं इहा वसियत हजरत अबू बकर कई ऐं अर्ज़ कयई सोना अली सरकार जंहिंजे लाइ मदीने वारे साईं अस्सलातु वस्सलाम अलैहि फरमाओ हलियो त अदर आवाज़ आयो गुंबद खजराम आवाज़ आयो उदखिल हबीब इलल हबीब 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 जेला मुश्ताक अंदर खड़िए जो दिए जो मुस्तफा चयो इन आसमान जे सितारनि जेतिरी भी कंहिंजूं नेकियूं हूंदियूं बाबर फरमाया हां सोना कंहिंजूं जी हज़रत उमर त अम्मा आशा सिद्दीका चयो मुंहिंजो अबू पूरी जिंदगी जूं नेकियूं हिकड़े पासे सिद्दीक अकबर तुंहिंजे अबे जी कार वारी रात हिकड़े पासे। दिल खोले चो सुभान अल्लाह त मां कनी भेज दसई रहा बोरची मुझा हुंदा सामान तव्हां जो जेको नगर तैयार कंदा चओ सही ठीक आ। पीर साईं बागारा आया दावत खादाऊं उन खां पोइ जॾहिं मीरंग जो हाणे इजाज़त असां वञो पंहिंजी दरगाह ते जी न साईं हिकिड़ो शिकार कराईंदा उहो अवां ॾिसो शिकार त पीर साईं जो अवां कहिड़ो शिकार कराईंदा चयूं साईं आलिम सगोरा कोॾ हूंदा त हेॾो ज़ुल्म थो थिए असांजो मुर्शिद ॾिसे पर हुननि खे कहिड़ी ख़बर अथई अल्लाह जो कामिल वली आहे अॼु नेदारो ई मत थींदो। पीर साईं बकर का आया